बॉलीवुड जी अदाकारा सोनाक्षी सिन्हा खे हिकु मुसलमान अदाकार आई लव यू चई छॾियो आहे, जंहिंजे जवाब में अदाकारा सोनाक्षी सिन्हा बि खेसि आई लव यू टू चयो आहे। हिक ॿिए सां मुहबत जे इज़हार खां पोइ ॿिन्ही फनकारनि जा नाला ट्रेंडिंग में अची विया आहिनि। बॉलीवुड हीरो ज़हीर इक़बाल पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते हिकु वीडियो शेयर कई आहे, जंहिंमें हू सोनाक्षी सां फ्लाइट में मौजूदु आहे। वीडियो जे कैप्शन में अदाकार सोनाक्षी खे आई लव यू चवंदे खेसि सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं। हुन लिखियो त सालगिरह मुबारक हुजे सोन्स, मूंखे क़तल न करण जी महिरबानी। असां ॿई हिक ॿिए खे सुञाणूं था। असां वटि खाधे पीते ओॾामुन ऐं टहिकनि सां गॾोगॾु घणो कुझु आहे। सोनाक्षी बि ज़हीर जा थोरा मञींदे खेसि आई लव यू टू लिखियो ऐं चयो त मां हाणे तुंहिंजे क़तल लाइ अची रही आहियां। हीउ पहिरियों भेरो आहे जो सोनाक्षी सिन्हा ज़हीर इक़बाल तरफ़ां पंहिंजे वेझनि लाॻापनि ऐं मुहबत जो सरेआम ऐलान कयो वियो आहे। इन खां अॻु सोनाक्षी सिन्हा हथ में पहिरियल मुंडी बाबति अॻकथियूं कयूं हुयूं त संदसि ज़िंदगी में को शख़्स शामिल थी चुको आहे। बाद में हुन इहो ॿुधायो हो त हीउ संदसि ब्रांड जी मशहूरी लाइ हुयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk